बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन। हमारे सीरीज ऑफ सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है, जो क्लास नंबर 11 है, जिन अंदर असी पढ़ने वाला हूँ केसेस ऑफ प्रोनाउन। जी तो असां प्रीवियस क्लासेस में नाउन जा केसेस भी पढ़िया से, इन वीडियो लेक्चर के अंदर असी पढ़ने वाला हूँ केसेस ऑफ प्रोनाउन। हाँ, इन की अहमियत तमाम घनी है। इन की टेस्टन में भी काफ़ी इनकरेक्ट यूज़ इंदो है, ताकि करेक्ट यूज़ करणो होंदो है या करेक्ट फॉर्म फाइंड करनी होंदी है, या डेली लाइफ में असा खोड़ सारा एड़ा प्रोनाउन इस्तेमाल करना जिन असांखे ऑब्जेक्टिव केस यूज करणो होंदो है। सोचो तो स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के ऐं ॾिसूं था त इनजी अहमियत केतिरी आहे, इन जो इस्तेमाल छा आहे। हाणे जीअं त असां ॾिठोसीं त सब्जेक्टिव केस ऐं ऑब्जेक्टिव केस। ॾिसो, प्रोनाउन जी डेफिनेशन में असां छा डिस्कस कयो आहे त अहिड़ो लफ़्ज़ जेको नाउन जी जॻह ते इस्तेमाल थिए त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि नाउन जो ऑब्जेक्टिव केस आहे त उते प्रोनाउन जो ऑब्जेक्टिव भी केस हूंदो। अगर नाउन जो सब्जेक्टिव केस आ त प्रोनाउन जो सब्जेक्टिव केस भी होंदो। सो असां हिते तव्हांजे सामू लिखियो आहे आई। आई याद रखो त प्रोनाउन में, पर्सनल प्रोनाउन में केड़ो केस आ, सब्जेक्टिव केस आ, जेको हमेशा सब्जेक्ट जी जगह ते इस्तेमाल थींदो। आई विल प्ले, यानी मां चवां त सलाउद्दीन विल प्ले, या उन जगह ते क्या आई विल प्ले, यानी मां आई छा कयमि, सब्जेक्ट जी जगह ते इस्तेमाल कयमि, त इहो छा आहे, सब्जेक्टिव केस आ। मी इन जो ऑब्जेक्टिव केस आ। हाँ, मी उते इस्तेमाल कंदासीं जाते असांखे ऑब्जेक्ट जी नीड हुंदी। जेकड़ो एग्जांपल लिखियो आहे, अली कॉल्ड मी, असां हिते आई न लिखंदासीं, हिते असां आई न लिखंदासीं। छाजे करे त जिते ही चवां अली कॉल्ड सलाउद्दीन, त मां हिते अगर पंहिंजो प्रोनाउन इस्तेमाल कयां त मां कंदुमि मी। छाजे करे त ईअं न चवंदुमि त अली कॉल्ड आई, हिते लॻंदो असांजो ऑब्जेक्टिव केस ऑफ प्रोनाउन। द सेकंड वन इज वी, असां। इन जो ऑब्जेक्टिव केस है अस, यानी जाते भी, मिसाल हिकिड़ो आहे, यू हर्ट अस, तू असांखे दुख पहुचायो आहे, या तू असांखे दुख पहुचाईंदो आहे, त ॾिसो असां जी जगह ते असां हिते वी न लिखियो, त यू हर्ट वी। इन जे करे असां हिते ऑब्जेक्टिव केस इस्तेमाल कयो आहे, छो त ये जगह ऑब्जेक्ट वारी आहे, यानी ऑब्जेक्ट जी जगह ते असां ऑब्जेक्टिव केस इस्तेमाल कंदासीं। थर्ड वन इज यू। याद रहे तो यू सब्जेक्टिव केस में भी यू होंदो आ, तो ऑब्जेक्टिव केस में भी यू होंदो आ। दे फाइंड यू, उहे तोखे ॻोल्हिनि था, त ॾिसो जेको ऑब्जेक्टिव केस आ, असां उते यू इस्तेमाल कयोसीं, पर इन जी ॿिन्ही फॉर्म साॻी आ, ॿई फॉर्म इन जूं साॻियूं आहिनि। सो फोर्थ वन इज ही। ही असां अॻ में डिस्कस करे चुका आहियूं त ही मेल जे लाइ इस्तेमाल थींदो आ। हाणे इन जो जेको आहे सो ही जो आहे हिम, आई केयर हिम, मां इन जो ख्याल कंदो आहियां या इन जो ख्याल कयां थो। त हिते ईअं न चवंदा आई केयर ही, हिते मां छा कयमि, हिम। इन जे करे त असांजो इहो मां ख्याल कयां थो। ॾिसो, सब्जेक्ट जे कम जो असर जिते पवे उहो ऑब्जेक्ट हूंदो आहे, त असां हिते अगरि प्रोनाउन इस्तेमाल था कयूं त हिते असां हुनजो ऑब्जेक्टिव केस इस्तेमाल कंदासीं। प्रोनाउन ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं इन जो इलाही वसी इस्तेमाल आहे। इन जे करे इन जूं नंढियूं नंढियूं बारीकियूं असांखे ज़रूरु अचणु घुरिजनि त जंहिंसां को ग़लती न थिए। सो पंजो आहे शी। शी गर्ल जे लाइ इस्तेमाल थींदो आहे, या औरत जे लाइ हुनजो हर। मिसाल, टीचर टेल्स हर, उस्ताद हुनखे ॿुधाए थो, या उस्ताद हुनखे ॿुधाए थो, या उस्ताद हुनखे ॿुधाईंदो आहे। यानी जॾहिं बि असांखे शी इस्तेमाल करणो हूंदो ऑब्जेक्ट जी जॻह ते, त असां उते कंदासीं हर। उन खां पोइ आहे इट। इट जो साॻियो ई इट थींदो जीअं यू जो आहे, आई विल ब्रेक इट, मतिलबु मां कुर्सीअ ॾे हिकिड़ी बेजान छॾे इशारो थो कयां, आई विल ब्रेक इट, त असां उते इट इस्तेमाल कंदासीं। ॿियो आहे दे। दे जो छा थींदो ऑब्जेक्ट केस, देम। हीअ तव्हां ज़रूर पंहिंजे नोटबुक ते हीअ लिस्ट ठाहींदो ऐं इन जो ऑब्जेक्ट केस भी लिखंदो ऐं प्लस में जो एग्जांपल भी लिखंदो। असलम मिस्ड देम, असलम उन्हनि खे यादि कयो। त हाणे ॾिसो, उन्हनि जी जॻह ते असां दे इस्तेमाल न कंदासीं, बल्कि देम इस्तेमाल कंदासीं। हाणे हिकिड़ी वेरी इंटरेस्टिंग ॻाल्हि इहा अथव त मां हिते टियों केस न आहे लिखियो, जेको टियों केस मां लिखियो न पॉसेसिव केस नाउन जो, उहो मां हिते न आहे लिखियो। हाणे इन पॉसेसिव केस में हिकिड़ी नंढड़ो कंसेप्ट आहे, उहो बि असां डिस्कस कंदासीं हींअर। बसि हिन में, हिन टुकड़े में असां इहो ॾिठोसीं त सब्जेक्ट केस, ऑब्जेक्ट केस कहिड़ो आहे, हुनजो इस्तेमालु कहिड़ो आहे। हाणे अचो त असां पॉसेसिव केस बि ॾिसूं था। हाणे असां ॾिठोसीं त इहा पॉसेसिव केस। हाणे पॉसेसिव केस में मूं इनखे ॿिनि कैटेगरीज़ में विरायो आहे। हालांकि असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे प्रोनाउन, पर जॾहिं असां पॉसेसिव केस आई जो खणंदासीं त उन आई जा पॉसेसिव केस ॿ आहिनि। ॾिसो, हिकिड़ो माए आहे,
ॿियो माइन आहे। हाणे असांखे ख़बर आहे त पॉसेसिव केस किथे इस्तेमालु कंदा आहियूं, जिते तव्हांखे मिल्कियत ज़ाहिर करणी हुजे। त तव्हां ॾिसो माए सां छा ज़ाहिर कंदा आहियो, मिल्कियत ज़ाहिर कंदा आहियो, माइन सां बि मिल्कियत ज़ाहिर कंदा आहियो, यानी ॿिन्ही खे तव्हां कंदा मुंहिंजो। ऐं हिते पढ़ाइण जी ज़रूरत इन करे मूंखे पई आहे एडजेक्टिव पॉसेसिव एडजेक्टिव पढ़ाइण जी, इन जे करे त हिते हिन जो आए जा पॉसेसिव केस था डिस्कस थियनि, जेको आहे अवर जा पॉसेसिव केस डिस्कस थियनि था। सो असां ॾिसंदासीं त जेको प्रोनाउन आहे, लेट सपोज आए, त आए जो पॉसेसिव एडजेक्टिव आहे माए, त पॉसेसिव प्रोनाउन आहे माइन। हाणे इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? छो त असां एडजेक्टिव असांजे नेक्स्ट क्लासनि में असां पढ़ंदासीं। तव्हांखे सिर्फ़ु मां हिकिड़ी नंढी इंफॉर्मेशन ॾेई थो छॾियां, यादि रखो त जेको असांजो केस पाण सां गॾु नाउन खणे ऐं हुजे पॉसेसिव, त हुनखे चवंदासीं पॉसेसिव एडजेक्टिव। ठीकु आहे? यानी ॾिसो माए बुक, पर तव्हां कॾहिं बि माइन सां माइन बुक चवंदव ई न। ऐं प्रोनाउन पाण सां, छो त ऑलरेडी उहो नाउन जी जॻह ते इस्तेमालु थो थिए, त नाउन हे पाण सां न आहे खणंदो। यानी हीअ पॉसेसिव केस ऑफ प्रोनाउन आहे, हीअ पॉसेसिव केस ऑफ एडजेक्टिव आहे। हिते छो था पढ़ूं? इन जे करे त असां आए जा पॉसेसिव केस था डिस्कस कयूं न, छो त पढ़ियोसीं आए सब्जेक्टिव केस आहे, त आए जो पॉसेसिव केस ॿ आहिनि, प्रोनाउन बि त एडजेक्टिव बि। अचो ॿियो आहे अवर, अवर होम। पर जॾहिं बि तव्हां अवर्स लिखंदव त नाउन इस्तेमालु न थींदो, यानी तव्हांजो ख़ाली अवर्स जेको आहे उहो नालो रखंदो। मिसाल हिकिड़ो, दिस कैट इज़ अवर्स, हीअ केट असांजी आहे, हीअ ॿिली असांजी आहे, ईअं चवंदो दिस इज़ अवर्स केट, इहो ग़लति थी वेंदो। इन जे करे हमेशह पॉसेसिव प्रोनाउन अवर्स, यानी एस ईंदी आहे हुन में वधीक, हो पाण सां नाउन न आहिनि खणंदा, बल्कि अवर ख़ाली इस्तेमालु कंदो, नाउन खणंदो। यूअर बुक, हिते ख़ाली यूअर्स, हिते आहे हिज, हिज। अच्छा, हे साॻा रहंदा आहिनि, अगरि तव्हां हिज बुक चओ या ख़ाली हिज चओ त हीअ हली वेंदी आहे, मतिलबु हिन जो साॻियो ई केस आहे। हिते आहे हर, ऐं ॿियो आहे हर्स, त हर्स जॾहिं बि ईंदो नाउन न खणंदो पाण सां, ऐं हर जॾहिं बि ईंदो त हर केट, मतिलबु उन सां गॾु तव्हां नाउन खणंदव। इट्स ॿई साॻा ई थींदा आहिनि। ॿियो आहे देयर ऐं देयर्स, देयर तार, हिते तव्हां नाउन इस्तेमालु न कंदव। सो अॼु जो क्लास जेको केसिस ऑफ प्रोनाउन हुयो, जंहिंजे अंदरि असां सब्जेक्टिव केस, ऑब्जेक्टिव केस ऐं पॉसेसिव केस खे डिस्कस कयोसीं। ऐं पॉसेसिव केस में ॿिनि शयुनि खे डिस्कस कयोसीं, जंहिंमें पॉसेसिव एडजेक्टिव हुयो ऐं ॿियो पॉसेसिव प्रोनाउन हो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।